हालानी बरसाकोट मोलेरी नांगोर जो रवासी कराची के ट्रांसपोर्टर मुमताज अली नांगोर राजपर जो पगदार पुत्र जमालदीन नांगोर रोड हादसे में फौत थी। असां सां लाइन ते मौजूद है अजब अली लाशारी। जी अजब लाशारी, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल। हालानी बरसाकोट मोलेरी नांगोर जो रवासी है कराची के ट्रांसपोर्ट मुमताज अली नांगोर राजपर जो पगदार पुत्र जमालदीन नांगोर रोड हादसे में फौत थी वियो। मरहूम की जनाज़े निमाज़ा ॻोठ मोलेरी नांगोर में अदा कई वई। मरहूम की जनाज़े निमाज़ा में सिंध साहबी संघ जो मरकज़ी वाइस चेयरमैन बचल हिंगोरो, हालानी शहरी इत्तेहाद के सदर कुर्बान गाड़ी, जुल्फकार नांगोर, गुलशेर नांगोर, अयाज गाड़ी, अली शेर सुमरो, वकार सुमरो समेत कर जे सियासी, समाजी, अदबी सहाफ़िन ऐं नांगोर बिरादरी के सवें माण्हुनि शिरकत कई। मरहूम के पंहिंजे अबाणे कब्रिस्तान पीर दिलो मशाक में सवें आले नखिन सां दफ़नायो वियो। मरहूम जो तॾो ॻोठ मोलेरी नांगोर में विछायो वियो आहे, जिते ताज़ियत जो सिलसिलो जारी आहे। जी वॾी महिरबानी अजब अली लाशारी तफ़सील को आगाह करण जे लाइ। मज़लूम मारवाड़नि जे हक़नि जो आवाज़ पहुचाए आला ऐवाननि ताईं।